नाज़रीन, बरसातुनि सबब गाजी खावर जी चो तरफ़ वारा इलाइक़ा मुकम्मल तौर ते ॿुॾी विया, घर ड्रही पट थी विया आहिनि ऐं फ़सुल बि लुढ़ी विया आहिनि। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर शीराज़ हुसैन गाड़ी। जी शीराज़, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, अव्हांखे गाजी खुवाड़ ऐं भरपासे जे इलाइक़नि जी ताज़ा सूरत हाल ते आगाही ॾींदो हलां त मुसलसिल बरसाती वहकरनि सबबि सिम नाला ऐं शाखूं टुटण करे गाजी खुवाड़ जे इलाइक़े जा सभई ॻोठ पाणी जी लपेट में अची विया आहिनि ऐं रहवासियुनि जी लॾपलाण पिणु जारी आहे, जिन में कड़ियो सबड़ खान, लश्कर खान, लाशारी, लाड़, भाण, बिरोही दड़ो, सुल्तान जतोई समेत केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि ऐं मुकमल तौर ते घर ड्रही बेपट थी विया आहिनि ऐं फ़सुल भी तबाह थी चुको आहे। जॾहिं त दामरावाद जो रहवासी नौजवान नादर गाॾी वलद अब्दुल कादिर गाॾी घर जी छित किरण सबबि फ़ौत थी वियो आहे ऐं संदन जो पुटु बि ज़ख़्मी हालत में आहे। हिननि मुतासिरनि जी का बि सार संभाल न लधी आहे ऐं मुतासिर ख़ानदान हिमल गाजी खुहावड़ जे समूरनि स्कूलनि ऐं बंदि पयल जॻहुनि में पनाह वरिती आहे। मुतासिरनि दाहींदे चयो आहे त हिन महल ताईं कंहिं बि आला अमलदार तोड़े DC तरफ़ां असांखे न को राशन ऐं न ई का सहूलियत फ़राहम कई आहे, जॾहिं त केतिरा ई ॻोठ पंहिंजे घरनि में बीठल पाणी सबबि फाथल आहिनि ऐं काफ़ी ॾींहं खां बरसाति जे बीठल पाणी जे करे केतिरनि ई बीमारियुनि पिणु जनम वरितो आहे ऐं केतिरा ई मासूम डायरिया, कालरा, गैस्ट्रो समेत ॿियनि केतिरनि ई बीमारियुनि में मुब्तला थी चुका आहिनि। मुतासिरनि DC कंबर तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं आला अख़्तियारनि खे अपील कंदे चयो आहे त खुदारा असांजी वाहर कई वञे ऐं जॾहिं त होॾां गाजी खुहावड़ जे चोतरफ़ शहर के बि पाणी घेरो करे ॾिनो आहे। जी शीराज़, तफ़सील ॿुधाइण जे लाइ अव्हांजी महिरबानी।